नाज़रीन, घोटकी में सखर बोर्ड के इंतजाम हेठ 9 ऐं 10 क्लास जा पेपर शुरू थी विया आहिनि। 10 क्लास जो मैथ जो पेपर वरितो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे अहसान कलवड़। जी अहसान, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, सखर बोर्ड पारां 9 ऐं 10 क्लास जा जेके आहिनि उहे इम्तिहान जारी आहिनि। अॼु घोटकी जे मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटरनि ते 10 क्लास जो मैथ जो जेको आहे पेपर उहो वरितो पियो वञे। आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सखर बोर्ड तोड़े घोटकी जी टीओ एजुकेशन जी मुख़्तलिफ़ टीमनि पारां मुख़्तलिफ़ सेंटरनि ते दौरो करे जाइज़ो वरितो वियो। जेके सहूलियतुनि जी खोट बाबति जेको आहे उहो इंतिज़ामिया खे हिदायत पिणु कई ऐं मुख़्तलिफ़ टीमनि जो इहो चवणु हो त जेके सेंटर जी इंतिज़ामिया आहे उन्हनि खे इहा हिदायत कई त कापी जी रोकथाम लाइ जेके बि आहिनि उहे जोगा क़दम खयां वञनि त जीअं असांजा शागिर्द आहिनि जेके सिंध जा उहे कापी खां बची सघनि त अॻिते हली जीअं उहे पंहिंजे वॾनि उहिदनि ते पहुचनि। होॾां मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटरनि ते तलाशी दौरान शागिर्दनि खां केतिरी मोबाइल फ़ोन जेके आहिनि उहे हथु कयूं वयूं आहिनि। जी अहसान, अवाज़ मेहरबानी।